ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार। जॾहिं ओम शांति चइबो आहे त ॾाढी ख़ुशी थियणी खपे। छो जी आत्मा आहे ई शांति स्वरूप। उनजो स्वधर्म ई शांति आहे, है न। हिन ते माण्हू बि चईंदा आहिनि, दुनिया में बि माण्हू चईंदा आहिनि न, शांति त तव्हांजे गले जो हार अथव। दुनिया में माण्हू न शांति ॿाहिरि ढूंढंदा आहिनि न। माण्हू सोचंदा आहिनि अरे मूंखे किथे त शांति मिले, किथे त मां अहिड़ी कहिड़ी जॻह वञा जिते शांति रहूं। लेकिन छा थींदो आहे, असां उन जॻह ते वेंदा त आहियूं, लेकिन असां पंहिंजे उन ॻाल्हियुनि खे थोरी भुलिजंदा आहियूं, उन इंसाननि खे थोरी भुलिजंदा आहियूं, ज़िम्मेवारी कम खे थोरी भुलिजंदा आहियूं। भुलिजंदो आहे माण्हू अॼुकल्ह माण्हू सोचंदो आहे, कॾहिं ॾाढो मन में वीचार हलंदा आहिनि न, ॾाढी जॻह बुद्धि भटकंदी आहे त सोचंदा आहिनि तंहिंखां त मां मरी वञा त मूंखे शांती मिलंदी। लेकिन अगरि इंसान सोचे, अगरि असां ज़िम्मेवारी सम्झो कोई घर खां भॼी वञे या कोई किथे परे हली वञे, हुते बि उन्हनि खे शांती मिलंदी आहे न। उहो ॻाल्हियूं त यादि रहंदियूं आहिनि, उहो माण्हू बि यादि रहंदा आहिनि, उहा ज़िम्मेवारी बि यादि रहंदी आहे न। अॼु सम्झो कोई इंसान पंहिंजे कहिड़े बि संबंधी सां परेशान आहे, पति सां परेशान आहे, ॿार सां परेशान आहे। चलो थोरो समय उहो सोचंदो मां काॾे हली वञा। अगरि सम्झो छोरी पंहिंजे पति सां परेशान आहे, थोरो समय सोचंदी मां थोरा ॾींहं न पंहिंजे पीअर घर थी अचां, त उहो हुते पीअर घर वेंदी त बि त पति त यादि रहंदो न, ॻाल्हियूं त यादि रहंदियूं, है न। ऐं सम्झो उहो सोचे बि मां पीअर घर, हाणे मां हुन घर वापसि न वेंदमि, त आख़िर त उहो सम्झो उहो पंहिंजे पति खे बि छॾे, उन घर खे बि छॾे, पोइ पंहिंजो नयो जीवन शुरू करे नए इंसान सां गॾु, या पंहिंजो कुझु बि पढ़ाई लिखाई या नौकिरी धंधो करे। लेकिन उहो ॻाल्हियूं त यादि रहंदियूं न। चलो उहो इंसान खे बि न ॾिसे, पंहिंजो हिकु नयो जीवन ई शुरू करे। लेकिन त बि अगरि हुन जी बि ग़लती हूंदी, अगरि हुन जो बि दोष हूंदो आहे, त उहा ॻाल्हि उनखे खाईंदी जीवन भर। उहा उन ॻाल्हि खे उन जी बुद्धि में रहंदी आहे। छो रहंदी आहे? छो जे है न असांजो हिसाबु किताबु आहे, है न। अॼु अगरि असां सोचूं था कि मुंहिंजो पति मूंखे ॾाढो परेशान थो करे, मुंहिंजी ससु मूंखे ॾाढी परेशान थी करे, त इहा उहो इंसान पिछले जन्मनि में पंहिंजे उन पति, पंहिंजी उन ससु खे परेशान, उन जी आत्मा सां उनजो लहिणो देणो अथसि। अॼु ससु ईअं ई नुंहं खे न चईंदी, है न। अॼु पति ईअं ई पत्नी खे न चईंदो, न ई पत्नी पति खे चईंदी, न ई ॿारनि खे चईंदो माउ पीउ, न ई ॿार माउ पीउ खे दुख ॾींदा। त हिकु बार अगरि असां सम्झी वठूं कि इहो मुंहिंजे आत्मा जो हिसाबु किताबु आहे, अगरि मां मरी बि वेंदमि त बि मुंहिंजो इहो हिसाबु किताबु त मुंहिंजे पुठियां ई पइजंदो। इहो छा आहे? आत्मा जो कनेक्शन हूंदो आहे, आत्मा में उहो दाग हूंदो आहे। जीअं सम्झो असां न अॼु कंहिंखे गारियूं ॾिनियूं न, अगरि अॼु असां गारियूं ॾिनियूं त मुंहिंजी आत्मा जो हुन जी आत्मा सां उहो तार जुड़ी वेंदी, ऐं मुंहिंजी आत्मा में उहो दाग लॻल आहे। कहिड़ो? कि मां हिन आत्मा खे गारियूं ॾिनियूं आहिनि, त जेसिताईं उहा आत्मा बि मूंखे उन रीति दुख न ॾींदी, उहा मूंखे उन रीति गारियूं न ॾींदी, मूंखे उन रीति इंसल्ट न कंदी, तेसिताईं मुंहिंजो दाग मिटंदो न, ऐं मुंहिंजी तार न मिटंदी।
है न। सम्झो कल्ह हुन मूंखे गारियूं ॾिनई, हुन मुंहिंजी इंसल्ट कई, मां चुप रहियमि, मां हुन जे लाइ वापसि सां कुझु उल्टो सुल्टो न कयो, मां चुप रहियमि, त मुंहिंजी आत्मा मां दाग मिटी वियो। असां ॿिन्हिनि आत्माउनि जो हिसाबु किताबु चुकतो थी वियो। लेकिन अगरि मां कल्ह वरी हुनखे उल्टियूं गारियूं ॾिनियूं, हुन जे लाइ उल्टो सुल्टो फैलायो, त ॿियो दाग लॻी वियो, उन ते बि लॻी वियो, छो जो हुन मूंखे कल्ह ॾिनई, त उन ते बि लॻी वियो, मूं ते डबल लॻी वियो। त ईअं सोचियो, असां द्वापर युग खां न, असां जेकी बि आत्मायूं आहिनि न, असां सां गॾु ईअं हिसाबु किताबु आहे ई, है न। कई बार माण्हू पश्चाताप कंदो आहे शादी करण खां पोइ, चाहे माउ पीउ करे या छोरो छोरी करे, न। अॼुकल्ह छोरा छोरी पंहिंजे हिसाब सां बि शादी कंदा आहिनि, या कई चलो माउ पीउ जे हिसाब सां कंदा त माउ पीउ खे दोषी ठहिराईंदा आहिनि ॿार, कि तव्हां मुंहिंजी अहिड़े घर में शादी कई, अहिड़ो पति मुंहिंजे लाइ चुनियो। या अगरि छोरो छोरी पंहिंजी मर्ज़ी सां करे थो, त उहो ख़ुदि पश्चाताप कंदा आहिनि कि मां पंहिंजे माउ पीउ जी छो न मञी, है न। मां हुननि जे हिसाब सां शादी करायां, हीअं करायां, या हुननि जे हिसाब सां पढ़ाई लिखाई करायां, त अॼु मुंहिंजो जीवन सुठो हुजे। लेकिन इहे असांजी आत्मा जो जंहिंसां लेणो देणो हूंदो आहे, हुन आत्मा खे हुन अनुसार शादी थींदी आहे, हुन अनुसार हुनजो बचपन बीतंदो आहे, हुन अनुसार उहो कर्म, चाहे कोई केतिरो बि इंसानु करे। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, अगरि छोरी जे भाग्य में सुठो घर न लिखियलु आहे, लेकिन अगरि उहा भक्ति कंदी आहे ऐं पंहिंजे माउ पीउ जे चए जे हिसाब सां हलंदी आहे, त सम्झो अगरि हुनजे जीवन में सुठो जीवन साथी, सुठो घर न लिखियलु आहे, सुठी पढ़ाई लिखाई न लिखियलु आहे, लेकिन उहा माउ पीउ जे चए ते हले थी, भॻवान ते विश्वास रखे थी, त हुनजो उहो बुरो भाग्य जो हूंदो आहे, उहो कटिजी वेंदो आहे, ऐं हुनजे जीवन में सुठो हूंदो आहे। मतिलबु पिछले जन्मनि जो जेको हिसाबु किताबु हूंदो उहो कटिजी वेंदो आहे, है न। त इन सां बि असांजो भाग्य हलंदो आहे। पर अॼुकल्ह जा ॿार त माउ पीउ जी मञंदा ई न आहिनि, त उहे दुआयूं बि न मिलंदा आहिनि। अॼुकल्ह जा ॿार भॻवान खे बि एॾी सुठी रीति यादि न कंदा आहिनि, त उहे पाप बि न कटिजंदा आहिनि, है न। इन करे भॻवान खे यादि करणु छो ज़रूरी आहे, जीवन में दुआयूं वठणु छो ज़रूरी आहे, छो जी भॻवान जी यादि सां असांजा पाप कटिजंदा वेंदा आहिनि। ॿियनि जी दुआयुनि सां बि असांजे जीवन में अगरि असांजो कंहिंसां हिसाबु किताबु आहे जो असांखे हिन जन्म में चुकतो करिणो आहे, लेकिन असां ॿियनि जी दुआयुनि सां उहो कटिजी पवंदो आहे, पोइ असांखे उहो, अगरि मूं वटि दुआयूं हूंदियूं, मां अॼु कंहिंखे गारियूं बि ॾिनियूं, लेकिन मां अॼु भॻवान खे बि ॾाढो यादि कयो, माण्हुनि जी बि दुआयूं वरितियूं, त मुंहिंजो उहो कारोपन कटिजी वेंदो, मुंहिंजो उहो हिसाबु किताबु कटिजी वेंदो। पोइ उहो जंहिंखे बि मां गारियूं ॾिनियूं, उहो बि मूंखे माफ़ु करे छॾियो। त हीअं थींदो आहे जीवन में, न। त जीवन इहे ई न आहे भई मां अॼु तव्हां सोचो कि सुबुह खां माण्हू छा था करनि, हा भई नियम प्रमाण उथिणो आहे, करिणो आहे, जो बि वॾनि खे सिमरन करिणो आहे, कीर्तन मंदरु टिकाणे वञिणो आहे, लेकिन इहे छो करिणो आहे, इहे त कंहिंखे पतो न आहे, है न। हिन सम्झ सां कोई करे थो। अॼु सुबुह खां ई माण्हू कम में, ॿारनि खे स्कूल, पढ़ाई लिखाई, है न। ॿार नथा पढ़नि, ॿिया ॾिसनि था ॿार पढ़नि था, ॿियनि ॿारनि जी नौकिरी धंधो लॻी वियो, ॿियनि ॿारनि जी सुठी शादी थी वई, ॿियनि जे घर में सुख शांति आहे, सभु ठही रीति हलनि था, त इहे कीअं था हलनि, है न। छो जो उहा किथे न किथे सुठा कर्म बि कंदा हूंदा, किथे न किथे भॻवान ते निश्चय रखी हलंदा हूंदा, न। छो जो हिसाबु किताबु त सभिनि जो ई आहे। अॼु अगरि कंहिंजो घर कोई इंसान सभु मिली जुली करे हलनि था, अगरि कंहिंजे घर में सभु मिली जुली नथा हलनि, त उहो उन्हनि जो हिसाबु किताबु आहे, ऐं उहो हुनखे कटण जो प्रयत्न बि नथा करनि, भई कंहिंखे इच्छा बि न आहे। भई अगरि कंहिंजे घर में हर हिकु इंसानु पंहिंजे हिसाब सां हलंदो आहे,
त उन्हनि खे इच्छा बि न थींदी आहे की असां सभु मिली जुली करे हलूं। त इच्छा बि न थींदी आहे, पंहिंजे हिसाब सां ई हलंदा आहिनि, भॻवान ते बि विश्वास न कंदा आहिनि, सुठी रीति भक्ति बि न कंदा आहिनि, ऐं कुझु सुठो कम बि न कंदा आहिनि जंहिंसां दुआयूं मिलनि। त प्राप्ति न थींदी आहे, पोइ ॿियनि खे ॾिसी जलदा, पोइ उन्हनि जे जीवन में विघ्न विझंदा, ॿियो ई पाप आत्मा थी वेंदा आहिनि, है न। हिन करे इहा ॻाल्हि असांखे सम्झणी आहे कि अगरि तव्हांखे जीवन में सुख शांति सां रहणो आहे त पंहिंजी ज़िम्मेवारी सां भॼी करे कॾहिं बि इंसानु सुख शांति सां न रही सघंदो आहे। छो जी असांजो हिसाबु किताबु हूंदो आहे हिक ॿिए आत्माउनि सां, त असां केतिरो बि परे हलूं, भले हिकु छोरी डिवोर्स वठी ॿिए सां शादी करे, टे सां शादी करे, लेकिन हुनजो जंहिंसां हिसाबु किताबु हूंदो, जेसिताईं उहो भॻवान खे यादि करे, भॻवान सां क्षमा न मांगदी, या उन्हनि माण्हुनि सां क्षमा न मांगदी, या ॿियनि जी दुआयूं न वठंदी सुठा कर्म करे, तेसिताईं हुनजो हिसाबु किताबु रहंदो। पोइ भले ई उहा हिन जन्म में पूरो न करे, ॿिए जन्म में वरी करिणो पवंदो, है न। त इहे असांखे छा सम्झणो खपे कि जीवन सां भॼो न। तव्हां शांति घर में वेही करे बि शांति रही सघंदा आहियो। सिर्फ़ु छा करो, अगरि तव्हांखे जीवन में अशांति आहे, कहिड़े कारण बि, कहिड़े कारण बि, अॼु माण्हू पंहिंजे शरीर जे कारण अशांत हूंदो आहे, मन में ॾाढा संकल्प आहिनि। अगरि तव्हां पंहिंजे शरीर जी बीमारी जे कारण अशांत रहंदा आहियो त यादि रखो, असां छा चवंदा आहियूं कि सभु कुझु भॻवान जो आहे, भॻवान खे ॾेई छॾो भई तव्हांजे हिन शरीर में इहा बीमारी आहे, जो जीअं। हिन लाइ ॾिसो, माण्हू अॼुकल्ह व्हाट्सअप इंस्टाग्राम ते ॾिसंदो आहे न, कंहिंजा हथ न आहिनि, पेर न आहिनि, त बि उहो इंसानु हले थो। कंहिंजा हथ न हूंदा आहिनि, पेर हूंदा आहिनि, त उहो पेरनि सां ई सभु कमु कंदा आहिनि। कंहिंजा पेर न हूंदा आहिनि, हथ हूंदा आहिनि, त उहो हथनि सां ई सभु कमु कंदा आहिनि। त इहे दुनिया में जो माण्हू ॾिसंदा आहिनि, इन्हनि सां बि असां प्रेरणा वठी सघंदा आहियूं। न त सोचो भई शरीर जहिड़ो बि आहे, है न, जीअं बि आहे, हुनखे एक्सेप्ट करे चलो। अगरि मुंहिंजी टंगियूं न बि हलनि थियूं त मां, अॼुकल्ह त दुनिया में ॾाढी सुविधाऊं अची वियूं आहिनि, है न। त अगरि असां वटि चलो एतिरो पैसो बि न आहे, त बि असां सोचो था, अगरि कंहिं इंसान जी टंगियूं न हलनि त बि उहो सुठी रीति जीवन में, अगरि हुनखे जीवन जीअणो आहे, अगरि हुनखे सुठी रीति जीवन में कमु करिणो आहे, या ॿियो बि ज़िम्मेवारी निभाइणी आहे, कुझु पार्ट वॼाइणो आहे, त उहो सुठी सुठी ॻाल्हियूं सोचे करे भॻवान जे भरोसे हली सघंदी आहे। ईअं सोचे सघंदी आहे कम से कम मुंहिंजो हथ त हलनि था न, माण्हुनि जा त हथ बि नथा हलनि, है न। कम से कम मुंहिंजा हथ त हलनि था, मां ॻाल्हाए त सघां थी, ॿुधी त सघां थी, त इहे सोचे करे बि इंसानु हली सघंदो आहे। इहे सभु असांजे सोच जे मथां हूंदो आहे। असांखे अगरि अशांति आहे जीवन में, त मन में अशांति छो हूंदी आहे? छोकी असांखे उल्टा सुल्टा वीचार ईंदा आहिनि, है न। अगरि असांजो शरीर बीमार आहे त असांखे उल्टा सुल्टा वीचार ईंदा, पोइ मन में अशांति थी वेंदी, पोइ असांखे जीअण जो मन न कंदो, पोइ चिक चिक थींदी रहंदी। अगरि असांखे ॿारनि जे कारण अशांति आहे, ॿारु पढ़े नथो, होमवर्क नथो करे, क्लास में कुझु लिखी नथो अचे, सुठी रीति रोटी नथो खाए, पंहिंजो कमु ठीक रीति नथो करे, चलो ठीकु आहे, पंहिंजे मन खे चइजो चलो इहे त करे थो, है न। छो जी दुनिया में अगरि असां ॾिसंदासीं न, दुनिया में ॾिसो, अगरि तव्हां ॿियनि जे ॿारनि में ॾिसंदो भई मुंहिंजो ॿारु अगरि पाण ई रोटी नथो खाए, त इंसानु छा ॾिसंदो, भई हिन जो ॿारु त एतिरी उमिरि जो थी वियो आहे, इहे त रोटी खाए थो, मुंहिंजो त खाए नथो, त हुनखे अशांति थींदी, है न। त अगरि उहो साम्हूं वारे, वैसे त बाबा चवंदा आहिनि कंहिंजी कमी न ॾिसो, चलो तव्हां पंहिंजे ॿार में अगरि कमी ॾिसो था कि रोटी नथो खाई सघे, पंहिंजे पाण रोटी नथो खाए, है न, ऐं ॿियनि ॿारनि खे ॾिसे न, जेको ॿारु अन्न खाईंदो ई न, जेका ॿार सिर्फ़ु चॉकलेट चिप्स ई खाईंदा आहिनि, उहो हुननि खे ॾिसे त हुनखे पंहिंजो ॿारु सुठो लॻंदो कि चलो मुंहिंजो ॿारु कम से कम मां खारायां थी, खाए त थो, है न, त हुनखे लॻंदो मुंहिंजो ॿारु सुठो। त
त अगरि तव्हां कमियूं ॾिसंदव त तव्हांजे जीवन में हलचल ईंदी। त ॿिए में बि कमी ॾिसो, जंहिंजो ॿारु ख़ुदि खाईंदो न उन में छा कमी आहे उहो ॾिसो, पोइ तव्हांखे लॻंदो अरे वाह मुंहिंजो ॿारु त हिन में त होशियारु आहे, चल ठीकु आहे मां हिनखे रोटी थी खारायां, है न। त हिन रीति छा हिन ॻाल्हि शांत थी वई। न त तव्हां ॿिए खे न ॾिसो, बसि इहे सोचो चलो ठीकु आहे रोटी ई नथो खाए न, सिखी वेंदो। असां छा सोचो, सिखी वेंदो। चलो होमवर्क लिखी त अचे थो, भले उते नथो लिखे, लिखणु त अचेसि थो, इहे बि सिखी वेंदो। ॾिसो कॾहिं बि पंहिंजे ॿार खे पंहिंजो सम्झो ई न, छोकी ॾिसो अॼु अगरि तव्हां ॿिए जे ॿार खे ॾिसंदव न, उहो रोटी न खाईंदो, अगरि हुनजी मम्मी हुनखे डांटंदी त तव्हां छा चईंदव कि न न न मारे सिखी वेंदो, चईंदव न। अगरि तव्हांखे ॿिए जे ॿार पड़ोसी जो ॿार खे हुनजी मां मारे थी कि इहे स्कूल में लिखी नथो अचे त तव्हां छा चईंदव, लिखी ईंदो। त ग़लती किथे कंदा आहियूं, असांजो मन शांति किथे थींदो आहे, जॾहिं असां हुनखे मुंहिंजो सम्झंदा आहियूं, है न। कॾहिं बि अगरि तव्हांजो ॿारु पंहिंजे पाण ई रोटी नथो खाए या कुझु बि ग़लती थो करे त सोचो भॻवान जो ॿारु इहे थो करे त मुंहिंजो नथो करे, मुंहिंजो आहे ई न, त असांखे अशांती बि न थींदी। कि पड़ोसी जे ॿार खे त स्कूल मां वठी अचो ऐं हुनजी टीचर शिकायत करे कि हीअ ॿारु हीअं थो करे त चईंदो न हा भई हिनजी मम्मी खे ॿुधाईंदीमांसि मां। पोइ तव्हां हुनखे सम्झाईंदव प्यार सां ॿार खे, हुनजी मम्मी खे बि सम्झाईंदव, हुनजे लाइ बि सुठो सोचंदव। लेकिन अगरि मुंहिंजे ॿार जे लाइ टीचर कुझु चई त गुस्सो, त तंहिंखां मुंहिंजो सम्झो ई न, है न। त मन अशांत हिन करे थींदो आहे, असां चाहियूं त असां हर हिकु ॻाल्हि जे लाइ सुठो सोचे करे पंहिंजे मन खे शांत करे सघंदा आहियूं, है न। शांती हेॾे होॾे ढूंढण सां न मिलंदी, शांती कंहिंखे छॾे करे असां शांती जी जॻह में वञूं उहा न मिलंदी। हाणे ॾिसो घर घर में मायूं ईंदियूं आहिनि, है न, कंहिंजे घर में रोज़ु मायुनि जे कारण चिक चिक थींदी आहे, लेकिन मायूं मञदियूं बि न आहिनि, है न। छोजी सोचूं अगरि असां हिननि जे घर में एॾो समय लॻाईंदासीं त असांजी त कमाई कीअं थींदी, है न। त इन करे रोज़ु माण्हू अशांत थींदा आहिनि, मायुनि जे कारण मन में अशांती ईंदी आहे, बुद्धि। तव्हां बसि हिकु बार सम्झी वठो हीअ आई आहे जो करे थी करे वञे, पोइ पंहिंजे घर खे ॾिसो कहिड़ो बर्तन ठीकु न आहे, कहिड़ी जॻह साफ़ु न आहे, ख़ुदि करो वई, है न। ख़ुदि जा हथ पेर बि हिलंदा। ॾिसो अॼुकल्ह लेडीज़ में ज़्यादातर इहे प्रॉब्लम आदि मेंटल प्रॉब्लम, जेंट्स में बि आहे, लेकिन लेडीज़ अॼुकल्ह ज़्यादा, जो लेडीज़ खे माण्हू चवंदा आहिनि न इहे लेडीज़ त पागल हूंदी आहे, है न। अक्सर करे जेंट्स खां पुछो न कंहिंखां बि त चईंदा इहे मायूं त पागल आहिनि, ज़्यादातर जेंट्स इहे ई चईंदा आहिनि। छो चईंदा आहिनि, कुझु त हूंदो, छो जो छा थींदो भई अगरि हिकु लेडी अगरि चाहे त पंहिंजो जीवन सुठो ठाहे सघंदी आहे, छो जी उन्हनि खे ज़्यादा हूंदो आहे कि उन्हनि जो मन अशांत छो हूंदो आहे। भई ॾिसो तव्हां जेंट्स सां बि सिखी सघंदा आहियो न, उहो कम से कम हिकु ई दुकानु हिकु ई धंधे ते वेहींदा आहिनि, कम से कम पंहिंजे काउंटर ते त वञी करे वेहींदा आहिनि, है न। थोरी ज़िम्मेवारी त निभाईंदा न। अॼु अगरि हिकु लेडी खे इंसानु पागल चए थो त ईंदो सुबुह खां रड़ियूं थी करे, बसि चिल्लाए थी, छो जो लेडीज़ करनि बि मायुनि जे मथां चिल्लाईंदियूं, पोइ ॿारनि जे मथां चिल्लाईंदियूं, पोइ पति जे मथां चिल्लाईंदियूं, पोइ सस जे मथां चिल्लाईंदियूं, पोइ फ़ोननि ते चिल्लाईंदियूं। कुझु त ग़लती हूंदी, है न, कुझु त ग़लती हूंदी, छो जो उहो सोचदियूं ज़्यादा आहिनि, उन्हनि जो मन ज़्यादा भटकंदो आहे, बुद्धि ज़्यादा भटकंदी आहे, ईअं थी करे, हिन जो ॿारु ईअं थो करे, हिन जो पति ईअं थो करे, कि भई संतुष्टता बि त रखो न, चिल्लाइण जे बदिले ख़ुदि ई कमु करो, है न। ठीकु आहे हर हिक जी ज़िम्मेवारी हूंदी आहे ॿारनि खे करण जी, लेकिन हिकु तव्हां दुनिया में वञी करे ॾिसो, ॿारु स्कूल में वञे थो, स्कूल में ॾिसो केॾा वैरायटी प्रकार जा ॿार आहिनि,
कीअं टीचर हैंडल कंदी हूंदी, है न। त ॿार जो बि करे थो, जीअं बि करे थो, चल ठीकु आहे, उहो जेतिरो बि करे थो हुन जे बदिले थोरो तव्हां ई हुनखे वेही करे पढ़ायो। चलो कहिड़ो बि सुभाउ संस्कार आहे, तव्हां ई घर में वेही करे हुन सां गॾु खेॾो करो। पति जेतिरो बि कमाए थो, है न, तव्हां हुन में संतुष्ट रहो, है न। त कोशिशि करो घर में शांती रखो, ऐं कोशिशि करो जेतिरो कमु तव्हां करे था सघो न उहो करो। मायूं जेतिरो करे वञनि थियूं करे वञनि, नथी करनि चल ठीकु आहे, जाइज़ आहे, त हुनजा पैसा न वधाया ॿियो छा कंदा, है न। त पाण ई उहो बि, छोकी मायुनि जो बि आहे, जॾहिं पैसा वधाइणा हूंदा आहिनि त हुन समय सुठी रीति कमु कंदियूं आहिनि। पोइ पैसा वधी विया त बसि हलो असां छो करूं, है न। त हर इंसान खे इहे ई करे थो न, ऐं देखा देखी में न वञो। त बाबा जी असांखे चवनि था कि असांजे मन, असांजी आत्मा आहे ई शांत स्वरूप, आत्मा ही शांत स्वरूप आहे। आत्मा जो धर्म ही शांति आहे, आत्मा जो घर शांति धाम आहे, आत्मा जो पिता शांति जो सागर आहे। इन करे आत्मा खे छा प्रिय लॻंदी आहे? शांति। ॿियो तव्हां ॾिसो, लेडीज़ खे जो माण्हू पागल चईंदा आहिनि, उहो छो चईंदा आहिनि, है न। अॼु ॾिसो हिकु छोरी खे शादी कराईंदा माण्हू, है न, त हुनखे कंहिं रीति कराईंदा, हा भई ठीकु आहे, घर में मायूं लॻल आहिनि, इहे आहिनि, त जेकी लेडी जी जो मेन ड्यूटी आहे न, उहो हुन रीति करे नथी। हिन करे हुननि जे मथां बोझ चढ़ंदो आहे। जो हिकु लेडीज़ जी, हालांकि अॼुकल्ह लेडियूं पढ़ी लिखी कमाइनि बि थियूं, चलो तव्हां कमायो जो बि करो, लेकिन जेकी हिकु लेडी जी मेन ड्यूटी आहे न, है न, उहो सुठी रीति निभाईंदा त ऑटोमेटिकली माण्हू उन्हनि खे पागल न चईंदा, है न। उन्हनि जी ड्यूटी सुबुह खां राति छा आहे? उन्हनि खे भॻवान मेन ड्यूटी ॾिनी अथई, हिकु त रोटी ठाहिणु, है न, ॿियो ज़्यादातर भक्ति पाठ पूजा बि लेडीज़ खे ई ॾिनो आहे। त सोचो भॻवान खे ॾिसो, देवियुनि खे माण्हू एॾो पूॼंदा आहिनि, है न, माता माता हुननि खे ॾाढो मञंदा आहिनि। ॾिसो हिकु लेडी खे कन्या जो बि मान आहे त माता जो बि मान आहे, है न। लेकिन अॼुकल्ह जी लेडियूं ॾिसो हुन रीति हलनि थियूं, तव्हां ॾिसो हुन रीति हलनि थियूं, त उहो पंहिंजी शक्ति खे सही रीति यूज़ नथी करनि, उहो पंहिंजी शक्तियुनि खे, पंहिंजी ड्यूटी खे सही रीति नथी करनि, त माण्हू उन्हनि खे पागल टाइटल ॾींदो। हाणे हिकु भाई जो कमु आहे, भई सुबुह जो उथी करे जीअं बि करे पंहिंजे धंधे ते वेंदो, जो बि कंदो हुनजो कमु आहे पैसो कमाइणु। त हीअं ई लेडीज़ जी बि जो ड्यूटी आहे, भॻवान हुननि खे ॾिनी अथई, शांति सां करो न, चिल्लाए करे रोटी छो था ठाहियो? तव्हांजी ड्यूटी आहे उहो रोटी ठाहिण जी, तव्हांजी ड्यूटी आहे घर खे साफ़ु सुथिरो रखण जी, तव्हांजी ड्यूटी आहे ॿारनि खे संभालण जी, या जो बि तव्हांजी ड्यूटी आहे, त शांति सां पंहिंजे कम में हिकु कमु करो न। ज़्यादा हेॾे होॾे भटकंदा, पंहिंजे दिमाग़ खे हेॾे होॾे भटकाईंदा। अगरि हिकु लेडी प्लान करे सभु कुझु करे त ॾाढो करे सघंदी आहे, पंहिंजे पूरे घर जो कमु बि करे सघंदी आहे, उन्हनि जो घर चमके वे। लेकिन अगरि असांजो दिमाग़ हेॾे होॾे भटकंदो, छोजी सॼो ॾींहुं फ्री रहंदा आहिनि, जॾहिं जंहिंजो फ़ोन आयो, हा भई खणी करे ॻाल्हायो, ॿियो कोई कमु न आहे छा, बसि खणी करे ॿियनि सां ॻाल्हाईंदा रहो, है न। पोइ हुननि सां ॻाल्हाईंदा, हुननि जा वाइब्रेशन तव्हांजे घर ईंदा, पोइ चिक चिक। हिन करे जेको पंहिंजी ड्यूटी आहे न, हुनखे सुठी रीति संभालंदा, हुन में कंसंट्रेट थी करे हलंदा, त माण्हू कॾहिं बि हिकु लेडी खे पागल न चईंदा, है न। छोजी अॼुकल्ह जी लेडीज़ खे माण्हू इहे जेंट्स अक्सर चईंदा आहिनि न, त उहे हिन कारण ई चईंदा आहिनि, छोजी उहो पंहिंजी ड्यूटी अगरि सुठी रीति संभालनि, हुनखे एक्सेप्ट करो कि हा भई शादी करनि था त हुन खां पोइ हिकु लेडी, हिकु छोरी खे करिणो ई आहे, है न। हिकु लेडी खे पंहिंजी ससु सां ठही करे हलणो ई आहे,
बार बार अगरि चिक चिक कंदा, हीअं हीअं थी करे, ससु हीअं थी करे, हिन सां हीअं थी करे, जो बि करे, असांजो कमु आहे शांती सां सभु कुझु कमु करणु, है न। अगरि हिकु लेडी शांती सां सभिनि से मिली जुली करे हलंदी आहे, सभिनि खे चलो ठीकु आहे भई हीअ ठाहे ॾे, हीअ ठाहे ॾे, हीअं कर, चलो ठीकु आहे, थकावट बि थींदी आहे, लेकिन सुम्हण जो बि समय त मिलंदो आहे न, है। त हिन रीति अगरि असां शांती सां हलंदासीं न, हर हिक जे स्वभाव संस्कार खे सम्झी करे, अॼु ॾिसो भाई बि अगरि हिकु ऑफिस में कमु कंदो, दुकान में कमु कंदो, त अलॻि अलॻि स्वभाव संस्कार जा माण्हू ईंदा ई सही, ग्राहक। अगरि ग्राहकनि खे उहा ईअं डांटे करे भॼाए छॾे, लड़ाई करे, पोइ हुनजी दुकानु हलंदी। त हिकु लेडी हिकु पंहिंजी ससु सां सेट नथी थी सघे, पंहिंजी ॾेराणी वेराणी सां सेट नथी थी सघे, पंहिंजे ॿारनि सां सेट नथी थी सघे, त हुनखे माण्हू पागल ई चईंदा, है न। हुनजो धंधो अगरि उहो सुठी रीति न हलाईंदो त माण्हू चईंदा न तूं करे छा थी। त हिन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में ॾिसो कीअं भाई पंहिंजा गिराक ठाहे करे धंधो ठाहींदा आहिनि न। अॼु अगरि हिकु भाई पंहिंजो गिराक न ठाहे करे धंधो न करे त चइण वारो त फटाफट चईंदे कमाए नथो। त लेडीज़ खे बि चइणो खपे भई तोखे हिकु ससु सां ई त सेट थियणो थी, ससु खे बि चइणो खपे तूं ॿ नुंहंनि सां नथी सेट थी सघे अॼु हिकु ससु, त हीअं उन्हनि खे चइणो खपे। हीअं थोरी अलॻि थी वियो त अलॻि थी वियो, न तव्हांखे थियणो आहे सेट, न त धंधो कीअं हलंदो, घर जो जेको धंधो आहे रोटी पाणी कमु कीअं हलंदो। त हिन रीति बाबा असांखे चवनि था कि हर हिकु ॻाल्हि जो सल्यूशन हूंदो आहे, बसि पंहिंजे वीचारनि खे शुद्ध करो त तव्हांखे घर वेठे शांती मिली वेंदी। अच्छा मीठे मीठे सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जे सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि करो,